अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अयाज़ अली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो थर टीवी यूट्यूब चैनल। दोस्तों, असांजी वीडियो खे लाइक कंदा कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿायो त जीअं असांजी हर नई वीडियो तव्हांखे जल्दी मिली सघे। सामिन जेका मौसम हले पई उहा मौसम आहे बरसात जी, रिमझिम जी। ऐं अक्सर करे असांजो थर जेको पाछाटो वेठो आहे, पाछाटो वसण जे करे असां वटि गाह बि घटि थिया आहिनि। ऐं गाह घटि हुजण जे करे असांजा जेके माल मता आहिनि उन्हनि में इहा रौनक न आहे जेका वसकारे में हूंदी आहे। ऐं काफ़ी विछोटीअ बैदि तक़रीबन 1 या 1.5 महीनो खां पोइ वरी ॿीहर बरसाति वठी आहे। ऐं बरसाति वसण खां पोइ असांजे थर में जेको गाह सुकणु लॻो हो उहो वरी साओ थी पियो आहे। ऐं जेके असांजे मारोड़नि आबादियूं पोखियूं हुयूं, हाणे उन्हनि में बिल्कुलु सराई आहे। उहे आबादियूं असांखे उमेदु आहे त उहे आबादियूं असांजा मारोड़ा खणंदा। ऐं हिन वक़्तु असांजे माण्हुनि में ॾाढी सराई आहे। हिन वक़्तु बि असां वटि बरसातूं हलनि पियूं। काफ़ी इलाइक़नि ते असांखे दोस्त ॿुधाइनि था पिया त किथे घणियूं त किथे थोरियूं बरसातूं वठियूं आहिनि। पर असां जूं उहे दुआऊं आहिनि त रब ताला असां सभिनी ॾांहुं रहमत जूं बरसातूं वसाईंदो रहे ऐं कॾहिं बि काड़ी बरसाति ज़हमत न बणिजे। कोशिशि करियो जेकॾहिं का बरसाति वसे थी, उन में खिवण आहे, गोड़ आहे, कोशिशि करियो त पंहिंजे महफ़ूज़ जॻहियुनि में रहो। अजायो ॿाहिरि निकिरणु या उन में वहिचणु, या अक्सर करे थर में जॾहिं बरसातूं वसंदियूं आहिनि त पाणी जमा थींदो आहे, उनखे असीं तराई चवंदा आहियूं। अक्सर करे असांजा वार आहिनि सो तराइनि में वहिचंदा आहिनि। ऐं असांजा माण्हू अक्सर करे उन तराइनि में खॾूं खोटनि था, उन मां मिटी खणनि था त खॾूं थी वञनि थियूं। त असांजे नंढनि मासूमनि खे ख़बर न हूंदी आहे त तराई में केतिरो पाणी आहे, खॾूं आहिनि। सो कोशिशि करियो पंहिंजे जेके नंढा ॿार आहिनि उन्हनि खे उन्हनि तराइनि ते वहिचण लाइ न छॾियो। ऐं या किथे नए अचे थी, जो बरसाति ख़तमु थी वेंदी आहे पोइ असांजे जेका पाणी ढोर आहे उतां जेको नयूं अचनि थियूं त अक्सर करे असांजा ॿार उन नयनि में वञनि था। पर नयनि में वञण खां परहेज़ कनि। जीअं नयूं वहनि थियूं त उन में गिरण थिए थी, असांजो जेको थर जो रेट आहे उहो गिरण थी पवे थो त असांजा ॿार आहिनि जेके नंढियूं मैसूम फासी पवनि था, पोइ उन्हनि खे नदियूं लोड़े वञनि थियूं। से कुझु एहतियाती शयूं हुयूं जेको असां बरसाति जे हवाले सां असां शेयर कयूं।